था जवाब दियो सलामन जो जान बता अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में खबरों की सिलसिला जारी। रिपोर्ट शामिल कर नाज़रीन प्रियालो खान ई नाज़रीन प्रियालो अज़ीम बुजुर्ग हकीकी जमाल शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स जूं तक़रीबूं शुरू दरगाह खे चौधारी कुंवार जियां सिंगारियो वियो। मुरीदन ऐं अक़ीदतमंदन जे अचण जो सिलसिलो जारी। नाले वारे बुजुर्ग मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जे मुर्शिद पीर जमाल शाह जे मज़ार ते दरगाह जे खादिम फ़कीर मज़हर फुल पोटो चादर चाढ़े तक़रीबन जो इफ्तिताह कयो। उर्स जे मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस ऐं मौलूदनि जी महफ़िल मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में आयल सुगरनि पंहिंजा कलाम पढ़ी भेटा पेश कई। हिकु रोज़ उर्स जे तक़रीबन में शिरकत लाइ सिंध जे कुंड कुर्श मां क़फ़िला पहुचणु शुरू थी विया। जॾहिं उर्स जा इंतज़ाम मुकमिल कया विया, दरगाह जे इंतज़ामिया कमेटी ऐं दरगाह जा ख़िदमतगार फ़कीर मज़हर फुलपोटो जे अॻुवाणीअ में इंतज़ाम सर अंजाम ॾेई रहिया हुआ। जॾहिं त शेर दिल ज़ाहिद ख़ान फुलपोटो दरगाह ते हाज़िरी करे चादर चाढ़ी ऐं दुआ पिणु घुरी वई। रिपोर्ट माजिद अली सोलंगी, पाकिस्तान न्यूज़ टीवी प्रियालो। मेला मोहब्बत जा थई, मेला मुर्शिद जा थई, मेलो लगो प्यारा, मेलो लगो प्यारा, मेलो हली मचायूं हर साल वांगे सारा दम दम धमाल, हर साल वांगे सारा दम दम धमाल पायूं। मेला नसीब जा थई।